खैरपुर जी अदालत पारा केस की ॿुधणी ते मुसलसल गैर हाज़िर रहंदड़ 3 पुलिस अमलदारनि जूं पघारूं बंद करण जो हुक्म ॾिनो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। थर्ड एडिशनल सेशन जज जी अदालत ॼाणायल अमलदारनि खे अदालत में पेश करण लाइ एसएसपी खैरपुर के लेटर जारी करे छॾियो। केस में गैर हाज़िर रहंदड़नि में शाह हुसैन थाने जो सब इंस्पेक्टर मोहम्मद सलीम दायो, एएसआई अताउल्ला जगरानी ऐं एएसआई रोशनदीन बुर्दी शामिल आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर जी अदालत पारां केस जी ॿुधणी ते मुसलसल गैर हाज़िर रहंदड़ 4 पुलिस अमलदारनि जूं पघारूं बंद करण जो हुकुम ॾिनो पियो आहे। थर्ड एडिशनल सेशन जज जी अदालत ॼाणायल अमलदारनि खे अदालत में पेश करण लाइ एसएसपी खैरपुर के लेटर जारी करे छॾियो। केस में गैर हाज़िर रहंदड़नि में शाह हुसैन थाने जो सब इंस्पेक्टर मोहम्मद सलीम दायो, एएसआई अताउल्ला जगरानी ऐं एएसआई रोशनदीन शामिल आहिनि। खबर अवां सां शेयर कई पिया। खैरपुर जी अदालत पारां केस की ॿुधणी ते मुसलसल गैर हाज़िर रहंदड़ 3 पुलिस अमलदारनि जूं पघारूं बंद करण जो हुकुम ॾिनो पियो आहे। थर्ड एडिशनल सेशन जज जी अदालत ॼाणायल अमलदारनि खे अदालत में पेश करण लाइ एसएसपी खैरपुर के लेटर जारी करे छॾियो। केस में गैर हाज़िर रहंदड़नि में शाह हुसैन थाने जो सब इंस्पेक्टर मोहम्मद सलीम, एएसआई अताउल्ला जागीरानी ऐं एएसआई रोशनुद्दीन बुर्दी शामिल आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर जी अदालत पारां केस जी ॿुधणी ते मुसलसल गैर हाज़िर रहंदड़ 3 पुलिस अमलदारनि जूं पघारूं बंद करण जो हुकुम ॾिनो पियो आहे। थर्ड एडिशनल सेशन जज जी अदालत ॼाणायल अमलदारनि खे अदालत में पेश करण लाइ एसएसपी खैरपुर के लेटर जारी करे छॾियो। केस में गैर हाज़िर रहंदड़नि में शाह हुसैन थाने जो सब इंस्पेक्टर मोहम्मद सलीम दायो, एएसआई अताउल्ला जगरानी ऐं एएसआई रोशनदीन बुर्दी शामिल आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया। खैरपुर जी अदालत पारां केस जी ॿुधणी ते मुसलसल गैर हाज़िर रहंदड़ 3 पुलिस अमलदारनि जूं पघारूं बंद करण जो हुकुम ॾिनो पियो आहे। तफ़सील कंदासीं खैरपुर मां शबीर फलियो खां। जी शबीर, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, खैरपुर जी अदालत मुसलसल गैर हाज़िर रहंदड़ 3 पुलिस अमलदारनि जूं पघार बंद करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। एसएसपी खैरपुर के लेटर भी जारी करे छॾियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खैरपुर जे थर्ड एडिशनल सेशन जज इल्ताफ़ हुसैन बजारानी जी अदालत शाह हुसैन थाने जे हिक केस जे गवाह शाह हुसैन थाने के मुक़रर सब इंस्पेक्टर मोहम्मद सलीम दायो, एएसआई अताउल्ला जागीरानी ऐं एएसआई रोशनदीन बुर्दी जूं पघारूं बंद करे खेनि अदालत में पेश करण लाइ एसएसपी खैरपुर के लेटर जारी कयो आहे। तव्हांखे ॿुधायूं त हे जेके इंस्पेक्टर आहे या पुलिस अमलदार आहिनि, इहे जेके अदालत में केस थींदा आहिनि उन्हनि जी हाज़िरुनि में जेको आहे सो गैर मयारी अमल कंदा आहिनि ऐं उन खां अलावा जेके इहे हाज़िरी ते घटि ईंदा आहिनि उनजे करे अदालत खे कावड़ ईंदे ऐं हिननि जूं जेके पघारूं बंदि कयूं आहिनि। जी मेहरबानी। जी शबीर आगाह